वीडियो में गाल कंदासीं जलाल चांडिया पंहिंजे टेम में कुछ तहरीकूं हलायूं। जलाल चांडियो पंहिंजे सिंध ऐं सखाफ़त के तमाम घणो पंहिंजी दुनिया में उजागर कयो। उन टेम में दोस्तों जंहिं टेम में कालाबाग डैम जो वॾो हिकु चर्चा हुयो तो उन टेम में जलाल चांडिया हिकु क़ौमी गीत गाए तमाम घणा गीत गाया क़ौमियत जे हिसाब सां। त पोइ जेके वलवलो माण्हुनि में पैदा थियो, कालाबाग डैम जो बि सिलसिलो ख़तमु थियो। दोस्तों हिन वक़्तु असांजे सिंध में हिकु सिंधू देश जो हिकु तमामु घणो नारो लॻी रहियो आहे ऐं क़ौम परस्त ऐं जेके सिंध जा दर्द रखंदड़ नौजवान आहिनि उहे रोडनि ते ऐं जेको आहे सो एहतजाज कंदे तव्हांखे ॾिसण में अचनि था। दोस्तों अॼोके वीडियो में ॻाल्हि कंदासीं त जलाल चांडिया कीअं एहतजाज कया ऐं कीअं तहरीकूं हलायूं। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल के सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों जलाल चांडियो पंहिंजे टेम में हिकु बहितरीन जेको आहे सो हिकु तहरीक थी ॾसियो। दोस्तों जलाल चांडियो तव्हां ॾिसंदव टोपी अजरख पंहिंजे सखाफ़त के पूरी दुनिया में उजागर कयो। दोस्तों जलाल चांडियो सिंध जो हिकु वाहिद फ़नकार हुयो जंहिंखे ॾींहुं क़यामत ताईं सिंध वासी न विसारे सघंदा, बल्कि पूरी दुनिया जा माण्हू न विसारे सघंदा। छाजे करे जो जलाल चांडियो हिकु क़ौमी फ़नकार बि हुयो ऐं उन खां अलावा जलाल चांडिया तमामु घणी माण्हुनि में शहूर जेको आहे सो पैदा कयो ऐं जलाल चांडिया माण्हुनि खे पंहिंजे सखाफ़त में गॾिजण जो हिकु तौरु तरीक़ो सेखारियो। दोस्तों जलाल चांडिया के नंढे हूंदे खां वॾे हूंदे ताईं तव्हां ॾिसंदव त जलाल चांडिया के सिंधी टोपी ऐं अजरख जेको आहे सो हुनखे जेको आहे सो पियल ई पियल हूंदो हुयो। छाजे करे जो जलाल चांडियो सिंध जो सखाफ़त पंहिंजे खे मशहूरु करण जे लाइ ऐं उजागर करण जे लाइ तमामु घणी कोशिश कई। दोस्तों जलाल चांडियो त सिंध जो हिकु बहितरीन फ़नकार हुयो, लेकिन जलाल चांडिया के जलाल चांडियो बणाइण वारो कहिड़ा शख़्स हुया उन जे बारे में ॻाल्हि कंदासीं। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे त जलाल चांडियो हिकु निज अणपढ़ियल माण्हू हुयो, उन वटि तालीम कान हुई, लेकिन जलाल चांडिया के जेके शाइर मिलिया उहे तमामु बहितरीन मिलिया जिन्हनि उन खे शाइरी लिखी करे ॾिनी, क़ौमी गीत लिखी ॾिना ऐं उन खां अलावा अहिड़ी बहितरीन शाइरी ॾिनी जलाल चांडिया खे जेको जलाल चांडियो ॻाए करे झंग झर ऐं अवामी लीडर बणिजी वियो, अवामी गुलूकार बणिजी वियो ऐं जलाल चांडियो झंग। तो दोस्तों हर ज़िंदा क़ौम में एक बेहतरीन लीडर हूंदा आहिनि ऐं हिकु बहितरीन तज़ियाकार हूंदा आहिनि। त दोस्तों असांजे सिंध में हिन वक़्तु केनालनि जो मसइलो आहे। सभिनि सिंध वासियुनि खे गॾिजी जेको आहे सो इन ते आवाज़ उथारणु घुरिजे। छाजे करे जो असांजा जेके तहज़ीबी सिंधी जेके शाइर हुया, अदीब हुया ऐं जेके गुलूकार हुया बहितरीन वॾा वॾा सिंध जा, उन्हनि बि सिंध जे लाइ ॻायो बि सही ऐं सिंध जे लाइ आवाज़ बि उथारियऊं। त दोस्तों ज़िंदा क़ौमूं पंहिंजे हक़ जे लाइ आवाज़ उथारींदियूं रहंदियूं आहिनि ऐं तव्हांखे बि घुरिजे त पंहिंजे सिंध ऐं पंहिंजे पाणी जियापे जो जेको ज़रियो आहे पाणी उन जे लाइ जेको आहे सो आवाज़ उथारिजे। दोस्तों सिंध में जलाल चांडिया तमामु घणी जेको आहे सो सिंध जे सखाफ़त खे बि उजागर कयो ऐं सिंध में टोपी अजरख जो हिकु नओं कल्चर मुतारिफ़ करायो। हालांकि इहे त असांजूं हिकु सूखड़ियूं हुयूं सिंध जूं, लेकिन पंहिंजे ज़िंदगीअ में इन्हनि शयुनि खे तमामु घणो प्रमोट कयो ऐं तमामु घणो दुनिया जे अंदरि मशहूरु कराइण में जलाल चांडिया जो तमामु घणो वॾो किरदारु हुयो। टोपी ऐं अजरख दोस्तों सिंधी गीत बि तमामु घणा जलाल चांडिया गाया ऐं जलाल चांडियो हिकु सिंध जो बहितरीन फ़नकार हुयो ऐं जलाल चांडिया खे ॾींहुं क़यामत ताईं सिंध वासी न विसारे सघंदा। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।